अस्सलाम वालेकुम दोस्तों ज़ेनेबी टीवी सां गॾु आहियां मां आहियां तव्हांजो ख़ादिम ज़ुल्फकारबुर्दी। अॼु मां पंहिंजे व्लॉग में जंहिं शख़्सियत जंहिं पर्सनैलिटी जो ज़िक्र कंदुसि उहो इंतिहाई तमामु वॾो आर्टिस्ट वॾो अदाकार ईअं सम्झो त पंहिंजी वजूद में उहो हिकु इदारे जी हैसियत रखंदो हुयो। मोहतरम अब्दुल हुसैन सारियो। अब्दुल हुसैन सारियो पहिरियों त मां पत्थर दुनिया जे हवाले सां ज़िक्र कंदुसि त पत्थर दुनिया में काफ़ी कमेंट्स अचनि पिया त पत्थर दुनिया कॾहिं शुरू थियो। त पत्थर दुनिया 2006-07 में स्टार्ट थियो रिकॉर्ड ऐं ऑन ईयर 2007 में ई थियो हुयो ऐं तक़रीबन मुंहिंजे घर में 2.5-3 साल हलियो ऐं ड्रामो इंतिहाई पॉपुलर हो। ऐं अब्दुल हुसैन सारियो जो जेको किरदारु हुयो उहो मुंहिंजे किरदारु जेको किरदारु हुनजो वाइंड अप थी चुको हुयो। उन खां पोइ जेको आहे अब्दुल हुसैन जो जेको करेक्टर हो रुस्तम जे नाम सां जेको मुंहिंजी घरवारी मलूका हुई उनजे ब्रदर तौरु जेको आहे सो हिनखे ॾेखारियो वियो। ऐं हुनजे अब्दुल हुसैन सारे जे करेक्टर खे इन करण जो मक़सदु इहो हुयो त माना मिठल ख़ान जी कमी पूरी कई वञे। ऐं हुन सां हिकिड़ो फ्लैशबैक जो सीन हुयो त उहो सीन जेको आहे सो ईअं हुयो त हीउ जेको आहे सो छाकाणि त मिठल ख़ान जो सालो आहे त हुनखे पैसे जी मस्ती इहे हो ॿियो जुआ खेॾे थो मतिलबु जेके बुढ़ा कम आहिनि उहो करे थो। हा जेको मिठल ख़ान जो करेक्टर हुयो पहिरियां नेगेटिव हो पर हू अॻिते हली पोइ पॉज़िटिव थिए थो ऐं पोइ मरी थो वञे। ऐं नूरज़ोन साहिब जी माना इहा वरी वॾी राइटर जी हिकिड़ी माना त जेको पर पॉज़िटिव करेक्टर थिए थो पॉज़िटिव शयुनि ॾांहुं अचे थो त हुनखे ख़तमु कयो थो वञे हुनखे बर्दाश्त नथो कयो वञे। सो पोइ मिठल ख़ान माना जेको आहे सो मां विज़िट कंदो अचां थो वञूं ॾिसां थो त हीउ हिकिड़ो बाग़ में जेको आहे सो जुआ वेठो थो करे। पोइ जुआ खेॾण खां पोइ जेको आहे हीअ अचेसि थो हुनखे सम्झाए थो चवे थो त तूं जेको आहे कहिड़े ख़ानदानी माण्हू सां जो तूं जेको आहे सो मिठल ख़ान जी ज़ाल मलूका जो भाउ आहीं तूं कमु कहिड़ा थो करे हीअं थो कर तूं सुठा कमु कर हीअ कर हू कर हू कर। पोइ हू वरी आॾियूं माना जवाबु ॾिए थो आॾा जवाबु ॾिए थो त मुंहिंजी मर्ज़ी आहे मुंहिंजी ज़िंदगी आहे मां जीअं वञे थी करे। उते हिकिड़ो चमाट मूंखे हणणी हूंदी आहे अब्दुल हुसैन खे। उहो अब्दुल हुसैन खे जेको आहे उहो सीन जेको आहे चमाट वारो माना एक्ट ॾिनो त एक्ट ॾिनो पर अब्दुल हुसैन खे मतिलबु उहो जेको छा चवंदा आहिनि त रिएक्ट या जंहिंखे एक्सप्रेशन चइजनि तासुर चइजनि उहे न आया। मूंखे जीअं ॿुधी इहो हिकिड़ो चकर हणणु ॾियार पर चमाट हणजांइ मूं चयो यार असांखे एक्ट करिणो हूंदो आहे एक्ट ईअं कयूं जीअं लॻे त इहो रियल आहे ऐं नॉट अ रियल पर असांखे एक्शन अहिड़ो ॾियणो आहे जेको महसूसु थिए त हीअ हक़ीक़ी आहे। चवंदे यार चमाट हणूं एक्सप्रेशन तासुर नथा अचनि छाकाणि त हुन चमाट खां पोइ उहो जॾहिं हीअं करे हीअं थो किथे त हुनजी अखियूं जो कीअं थो ईअं सफ़ा ईअं उन चमाट खां पोइ कन्वर्ट थिए थो पॉज़िटिव थिए थो। पोइ वरी कलाक मूसा ख़ान जे हिसाब सां त मूं हतल इम्कान कोशिशि कई त मूं चमाट जो हीअं हणां त चमाट हणबी आहे पोइ अॻिलो जेको एक्टर आहे उहो कंदो की हीअं कंदो आहे त महसूसु थींदो आहे त लॻी वई पर मूं जीअं चमाट ओलारे हईं त अब्दुल हुसैन कंदे की हीअं न कयो उते बीठो रहियो त चमाट लॻी वियो हुनखे चमाट जो लॻे त हुन जेको उन खां पोइ जेके एक्सप्रेशन ॾिना उहे कमाल जा हुया। त कमाल जो आर्टिस्ट हो एॾो माना पंहिंजे करेक्टर में घिड़ी वेंदो हुयो। जियापे जी जंग में हिकिड़ो सीन हुयो अब्दुल हुसैन जो असांखे पुलिस भॼाईंदी आहे ऐं असां जेको आहे सो पोइ अची हिकु ट्यूबवेल ते जेको आहे सो हथूं पीअंदा आहियूं पाणी पीअंदा आहियूं साहु फटींदा आहियूं त मूं अब्दुल हुसैन खे ॾिठो त मास्टर में जॾहिं उहो ट्यूबवेल जे पाणी सां ई हथ वथ धोए पियो मुंहुं धोए पियो जॾहिं सोलो ते हुन ते कैमरा आई त उहो साॻियो ई हुन पाणी वारो एक्शन कयो ताकी हुनजी जेकी कंटिन्यूटी हुई पाणीअ जी आलाण जी उहा कंटिन्यूटी बरक़रार रहे। मां चयो कमाल जो आर्टिस्ट आहे ॾिसो न ऐं सोलो में त माना उहो मास्टर कॾहिं थी वेंदो आहे सोलो में पर हिन जो त न मास्टर में पाणी खणी मुंहुं ॿोतो आहे हीअं हथ धोता ॿाहूं ॿियूं उहो ईअं ई कई। मां चयो कमाल जो आर्टिस्ट आहे मतिलबु तमामु घिड़ी वञण वारो आर्टिस्ट पंहिंजे करेक्टर में घिड़ी वञण वारो आर्टिस्ट हुयो। मतिलबु एतिरे ताईं जो हेॾे मिठी वारे पासे ॾे ड्रामो असांजो संग्राम थियो हुयो त संग्राम में जेको आहे सो नांग जेको आहे सो हुनखे आई थिंक त उहो हुन सीन में मां हुयुसि कोन पर उहो अख़बार में पायो उहो नांग हिनखे खणी आहे हिनखे माना ईअं उहा मुंडी जेकी आहे
उहा खणी करे हुनखे माना चइबो त तूं नांग आहे त मां हाणे नांगनि जो मुंहिंजी चिथण ॼाणी अथव त नांग को रियल हो नांग हुनखे डंगण कखे पोइ बरहाल त हुनजो इलाजु विलाजु थियो रब साईं राम कयो ऐं अब्दुल हुसैन माना पंहिंजे कैरेक्टर खे रियल करण जे लाइ उहो नांग हथ में खयों ऐं उहो डंग जेको आहे सो हुनखे लॻी वियो तमामु बहितरीनु हाणे संग्राम जी हिकिड़ी ॻाल्हि अच्छा अब्दुल हुसैन जी छा मतिलबु एॾी बहितरीनु दोस्त हूंदो हो असांजो वेठो हूंदो कचहरी में अच्छा लेटेस्ट खां लेटेस्ट मोबाइल जेके आहे जेके ईंदा हुया मार्केट में उहो पहिरियों अब्दुल हुसैन वटि हूंदो हुयो माना नए खां नए मॉडल जो जेको हुयो न उहो अब्दुल हुसैन जो हूंदो हुयो सो उहो मोबाइल में लॻो पियो हूंदो गेमिंग कंदो उन टाइम हूंदियूं गेमूं हुयूं न को व्हाट्सअप हूंदा न को फेसबुक हूंदा न को छा न कुझु पोइ मोबाइल खेॾे उहो गेम खेॾे पोइ मिसाल उहो जबल ख़ुशि कयो असां मानी खाईसीं लंच कईसीं मंझंदि जी मानी खाई वेठासीं त जबल मूंखे चयो ॾिस यार अब्दुल हुसैन जो हुन अब्दुल हुसैन जो हिकिड़ो स्टाइल हुयो त चयईं दादा जीवा भाई पाणी थी प्यार हा अड़ी पाणी घुरी जा माना ओचितो ॿ टिनि सेकंडनि खां पोइ या मिंट सवा खां पोइ ओचितो ईअं रड़कंदो मिसाल त को कंहिं चयो अथव हवा ॿी ख़बर ॿुधी नवा असद कुरेशी निसा जा विड़ी पिया हा भाउ अड़ी कीअं माना अहिड़ो बहितरीनु माण्हू हूंदो जो माना हुनजे स्टाइल ते ॾाढो रश कींदो हुयो बहरहाल तमामु जेको आहे सो बहितरीनु असांजो आर्टिस्ट दोस्त हुयो माना काफ़ी फिल्मूं कयूं असां दरिया ख़ान हिन जी पंहिंजी डायरेक्शन जी फिल्म हुई हुन में सॼा हुयासीं टोटल मुनीर पठान निसार शाह असां टोटल जेके सो दरिया ख़ान फिल्म बि कमाल जी फिल्म हुई ऐं तक़रीबन क्रीम कास्ट जेके आहे सिंधी मीडिया जी क्रीम कास्ट अब्दुल हुसैन कई ऐं तमामु बहितरीनु फिल्म हुई तमामु ॾाढो सुठो आर्टिस्ट हुयो अलाह साईं बसि हुनजी ज़िंदगी एतिरी हुई हुनखे मर्ज़ जेको आहे सो कैंसर जो वकोड़ियल हुयो वकोड़ी वियो हुयो ऐं वकोड़ियल वजूद तां मूंखे ॻाल्हि थी यादि अचे त वकोड़ियल वजूद में बि अब्दुल हुसैन सारियो हुयो पोइ अब्दुल हुसैन सारियो पथर दुनिया जी शुरूआती क़िस्तनि में छो कोन आयो इहा मूंखे ख़बर न आहे वरी पोइ अची वियो त लाज़मी आहे पोइ काई शयूं हूंदियूं बहरहाल तमामु सुठो आर्टिस्ट हो असीं हुनजी ज़िंदगी बचाइण जी वॾी कोशिशि कईसूं शहरनि में चंदा बि कयासीं गवर्नमेंट बि पैसा ॾिना पर जंहिंजी जेतिरी ज़िंदगी अलाह साईं लिखी आहे ओतिरी ई हूंदी सो तमामु कमाल जो आर्टिस्ट हुयो ऐं काफ़ी यादूं आहिनि जेके मां शेयर करे सघां थो अब्दुल हुसैन जे हवाले सां ऐं मां कंदो रहंदुसि तव्हांजो मोहबतूं क़ाइमु रहनि दुआ